इन लेक्चर में असीं फर्स्ट ईयर जी एक्सरसाइज 3.4 जा कुछ सम्स 10, 11 एंड 12 सॉल्व कंदासीं। असांखे ख़बर आहे हिन खे सेटिंग करे लिखूं। असांखे ख़बर आहे त जॾहिं पावर सबट्रैक्ट हूंदो आहे उनजो मक़सदु आहे डिवाइड में आहे, ऐं जॾहिं एड हूंदो आहे उनजो मक़सदु आहे मल्टीप्लाई में आहे। पावर 2 पावर x प्लस x सबट्रैक्ट थियल आहे यानी 2 पावर 6 डिवाइड बाय 2 पावर x, ईअं लिखी सघूं था। हिन खे मथे वेंदो साॻियो ई सबट्रैक्ट थी वेंदो 20 = 0। ही अगरि फॉर्म हुजे त पोइ असीं हिननि खे ज़ेड वठंदा आहियूं। ही ज़ेड थी वेंदो त ही अपान में अची वेंदो। लेट सपोज आर लेट ज़ेड = 2 पावर x, ही 2 पावर x आहे त ही अपान में अची वेंदो। पुटिंग इन 1 ही 1 आहे, हिन खे इक्वेशन 1 था वठूं त 2 पावर x जी जॻह ते ही थींदो z प्लस 2 पावर 6 यानी 64 अपान z माइनस 20 = 0। हिन जी LCM फाइंड कंदासीं। LCM थींदी z, या सिंपली अगरि स्टेप्स बचाइण चाहियूं त मल्टीप्लाइंग z विथ ऑल टर्म्स। Z both sides, ही थी वेंदो z स्क्वायर प्लस 64 माइनस 20 = 0। 0 इंटू z माना 0 थी वेंदो साॻियो ई। हिन खे सेटिंग में लिखूं z स्क्वायर माइनस 20z प्लस 64 = 0। हाणे इन जा फैक्टर्स मालूम कयूं। मल्टीप्लाई कयूं त 64 थी वञे, एड कयूं त 20 थी वञे। त सिंपल फैक्टर आहिनि -4 ऐं 16, यानी ही थींदो डायरेक्ट बि थी वेंदो ऐं सिंपल आहे। लीनियर फैक्टर हेॾां कुझु बि कॉमन कान्हेसि। ऐं z-4 z-16 फैक्टर्स थी विया। हाणे इधर z-4 = 0 और z-16 = 0। त हिते z जो वैल्यू थी वेंदो 4 और z जो वैल्यू थी वेंदो 16। रिप्लेसिंग वैल्यू ऑफ z, z जो वैल्यू रिप्लेस कयूं। z छा जे बराबर आहे 2 पावर x जी असीं सपोजिशन में वरितीसीं, हिते पुट कयूं यानी 2 पावर x = 4 ऐं हेॾां 2 पावर x = 16। हिते थींदो 2 पावर x = 2 जो स्क्वायर, 4 माना 2 जो स्क्वायर, हेॾां और 2 पावर x 16 माना 2 जो पावर 4। हे बेस सेम आहे, पावर पाण में कंपेयर कयूं x जो वैल्यू 2 थी वेंदो ऐं हेॾां x जो वैल्यू 4 थी वेंदो, पावर सेम आहे। यानी सॉल्यूशन सेट थी वियो 2, 4। इहो थी वियो आंसर। क्वेश्चन नंबर 11 सॉल्यूशन। हिन खे बि असीं सेटिंग में लिखंदासीं। ही एड आहे यानी 2 पावर 3 मल्टीप्लाई थींदो 2 पावर 2x इंटू, छाकाणि त अगरि सबट्रैक्ट हूंदो यानी डिवाइड, अगरि एड हूंदो माना मल्टीप्लाई। 2 पावर 3 माइनस 9 इंटू 2 पावर x प्लस 1 = 0। 2 क्यूब यानी 8 इंटू 2 पावर 2x माइनस 9 इंटू 2 पावर 2x प्लस 1 = 0। हिते सपोजिशन वठंदासीं। ही थी वियो 2x ऐं ही थी वियो x। लेट x = z, 2 पावर x = z, और सपोज z = 2 पावर x, देन z स्क्वायर बराबर थी वेंदो 2 पावर 2x। पुट कंदासीं इन इक्वेशन 1 में। इक्वेशन 1 आहे, पुटिंग इन इक्वेशन 1 1 में पुट कंदासीं। वी हैव
वाट वी हैव इन पुट कयूं 8 थी वियो ऐं हिन जी जॻह ते असीं ज़ेड स्क्वायर पुट कंदासीं -9 हिन 2 पावर x जी जॻह ते असीं ज़ेड पुट कंदासीं +1 इक्वल टू 0 हिन जा फैक्टर्स असीं मालूम कंदासीं मल्टीप्लाई कयूं त 8 थिए ऐं एड कयूं त -9 ते 9 खे अहिड़े तरीक़े सां डिकम्पोज़ कंदासीं जो मल्टीप्लाई कयूं त 8 बि मिली वञे 8 बि मिली वञे 8 ज़ेड स्क्वायर -8 ज़ेड -z 1 ज़ेड 8 ऐं 1 एड कंदासीं साॻियो ई 9 अची वेंदो -9 अगरि हिननि खे मल्टीप्लाई कंदासीं माइनस इंटू माइनस प्लस त साॻियो ई असांखे 8 मिली वेंदो 8 1 8 ऐं हिन खे वधीक हितां कॉमन कढूं हितां कॉमन छा आहे 8 कॉमन आहे 8 ज़ेड कॉमन त हिते थी वेंदो ज़ेड -1 हितां -1 कॉमन ज़ेड -1 इक्वल टू 0 त फैक्टर सी आहे 8 ज़ेड -1 ज़ेड -1 इक्वल टू 0 ईदर हितां बि साॻे तरीक़े सां वैल्यू फाइंड कंदासीं ईदर 8 ज़ेड -1 इक्वल टू 0 आर ज़ेड -1 इक्वल टू 0 हितां असांखे ज़ेड जो वैल्यू मिलंदो ज़ेड इक्वल टू 1/8 छाकाणि त हेॾे वेंदो 1 त पॉज़िटिव थींदो ऐं 8 डिवाइड में अची वेंदुसि और हेॾां ज़ेड जो वैल्यू मिलंदो असांखे 1 रिप्लेस कयूं वैल्यू रिप्लेसिंग वैल्यू ऑफ ज़ेड रिप्लेसिंग वैल्यू ऑफ ज़ेड जो वैल्यू रिप्लेस कयूं ज़ेड असीं छा जे बारे छा सपोजिशन वरितीसीं 2 पावर x रखूं ज़ेड जी जॻह ते 2 पावर x इक्वल टू 1/8 हेॾां रुपो साइड सॉल्व था कयूं पहिरियां ई सॉल्व कयूं 2 पावर 8 x इक्वल टू 1/2 क्यूब 8 माना 2 जो क्यूब हिन खे मथे खणी वञूं त थी वेंदो 2 पावर -3 हेॾां x जो x हेॾां बेस सेम आहे पावर पाण में कंपेयर कयूं त x जो वैल्यू असांखे -3 मिलियो ही सॉल्व कयूं हाणे राइट साइड ज़ेड जो वैल्यू पुट कयूं ज़ेड जो वैल्यू पोइ आहे 2 पावर x इक्वल टू 1 त हिन खे असीं हीअं बि 1 खे लिखी सघूं था 2 पावर x इक्वल टू 2 पावर 0 बेस सेम करणा आहिनि बेस सेम आहे पावर पाण में कंपेयर कयूं त x जो वैल्यू मिलियो असांखे 0 त असांखे आंसर कहिड़ा मिलिया -3 ऐं 0 या 0 -3 बि लिखी सघूं था तंहिंखे आंसर्स थी विया सॉल्यूशन सेट इक्वल टू 0 -3 या -3 0 ॻाल्हि साॻी आहे ही थी वियो आंसर क्वेश्चन नंबर 11 जो क्वेश्चन नंबर 12 सॉल्यूशन क्वेश्चन नंबर 12 में भी साॻी ॿई टेक्निक यूज़ थींदियूं माइनस आहे त डिवाइड में थींदो प्लस आहे त मल्टीप्लाई थींदो हिते माइनस आहे यानी डिवाइड थींदो 4 1 पावर आहे यानी 4 पावर 1 डिवाइड बाय 4 पावर x प्लस 4 इंटू 4 पावर x इक्वल टू 10 वधिक हाणे हिन में भी सपोजिशन वठंदासीं लेट z इज इक्वल टू 4 पावर x हिन में पुट कंदासीं पुटिंग या सब्सटीट्यूटिंग इन 1 दिस इक्वेशन इज इक्वेशन 1 हिन में असीं पुट कंदासीं त थी वेंदो 4 इट बिकम्स 4/z प्लस 4 इंटू z equal to 10 multiplying z both sides अगर असीं LCM फाइंड कंदासीं त भी साॻो ई जवाब मिली वेंदो पर हुन में स्टेप्स 3 थी वेंदा हिन में हिकु ई स्टेप लॻंदी z हिन सां मल्टीप्लाई कंदासीं हिन सां बि z मल्टीप्लाई कंदासीं हिन सां बोथ साइड्स मल्टीप्लाई कंदासीं त हे थी वेंदो z इंटू 4/z प्लस 4z इंटू z इक्वल टू 10 इंटू z z में कैंसिल 4
प्लस 4z स्क्वायर इक्वल टू 10z। ही हिते पॉजिटिव आहे, हेॾे नेगेटिव थींदो ऐं सॼे दर्जे खे बि सेट करे लिखूं 4z स्क्वायर माइनस 10z प्लस 4 इक्वल टू 0। हिन जा फैक्टर्स फाइंड कयूं, मल्टीप्लाई कयूं त 16 थी वञे ऐं एड कयूं त 10 थी वञे। सिंपल आहे, 2 8 आहे 16, यानी हिन खे अहिड़ो डिकम्पोज़ कंदासीं जो मल्टीप्लाई बि सेटिस्फाई थी वञे। 4z स्क्वायर माइनस 8z माइनस 2z प्लस 4 इक्वल टू 0। हितां कामन 4z कामन, ही थींदो z माइनस 2, हितां कामन आहे माइनस 2 कामन, z माइनस 2 इक्वल टू 0। आंसर थींदो 4z माइनस 2 इक्वल टू 0। हेॾां 4z माइनस 2 and z minus 2 equal to 0. Either 4z minus 2 equal to 0 or z minus 2 equal to 0। हिते z जो वैल्यू मिलियो असांखे 2 हेॾे वेंदो पॉजिटिव थींदो, 4 डिवाइड में अची वेंदुसि 2/4 यानी 1/2 ऐं हेॾां z जो मिलियो असांखे वैल्यू z इज़ इक्वल टू 2। z जो वैल्यू रिप्लेस कंदासीं, z बराबरि आहे z इज़ इक्वल टू 4 पावर x। 4 पावर x हिते रखंदासीं असीं, हिते थी वेंदो 4 पावर x, ॿी साइड ते था कयूं पावर x इक्वल टू, हीअं बि हिन खे 1 2 खे असीं स्क्वायर रूट 4 बि लिखी सघूं था। 4 पावर x हिन खे असीं ही 4 पावर माना 1/2, स्क्वायर रूट माना 1/2 पावर, हेठि डिवाइड में मथे ईंदो त नेगेटिव थी वेंदो, तंहिंजे करे हिते लिखंदासीं 4 पावर माइनस 1/2। त x जो वैल्यू हितां मिलंदो असांखे माइनस 1/2। बेस सेम आहे, पावर पाण में कंपेयर कंदासीं ऐं हिते बि अहिड़े तरीक़े सां कंदासीं 4 पावर x, ही 2 माना स्क्वायर रूट 4, स्क्वायर रूट माना 1/2 पावर और 4 पावर x, ही थियो 4 पावर 1/2, स्क्वायर रूट माना 1/2 पावर। त पावर बेस सेम इन, पावर पाण में कंपेयर कयूं त x इज इक्वल टू 1/2। सॉल्यूशन सेट इज -1/2 and 1/2।